वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना करीमिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ह। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इश्क़ मोहब्बत सांगची अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना व मुर्शिदिना व मअवाना व मलजाना हबीबिना करीमिना तबीबिना कुर्रत अयुनिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व इत्रतिहि व अज़वाजिहि अजमईन। दोस्ताने मोहतरम, अल्लाह तबारक व तआला शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शर ईमान सां लाॾाए, मरण महल सोने हबीब जे मथां कलमो शरीफ नसीब फरमाए, कब्र में उन महबूब जी सुञाणप, आखिरत में उन महबूब जो पाड़ो ज़ियारत ऐं शफ़ाअत नसीब फरमाए। दोस्ताने मोहतरम, हर महीने ते हीअ भलारी इज्जत वारी शान वारी महफ़िल सजाई वेंदी आहे। 27 जी निस्बत सां असां ख़राज तहसीन पेश कंदासीं असांजे हर दिल अज़ीज़ मोहतरम दोस्त साईं हाफ़िज़ कमालुद्दीन पहोड़ ऐं साईं फ़कीर मोहम्मद खे, जन जी मेहनत ऐं कावश ऐं तव्हां दोस्तनि जी मोहब्बत हिन महफ़िल खे वधीक शान बख़्शींदी आहे। दोस्ताने मोहतरम, अॼोकी महफ़िल जी निस्बत क़िबला सैयदी व मुर्शिदी व मौलाई क़िबला दिलबर साईं जे साहिबजादा शहीद उमर साईं संदन जी अहलिया संदन जे बचड़े जे शहादत ते संदन जे 40 जी निस्बत जी ये महफ़िल आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए, उन्हनि जे इन जे नागहाने इन हादसे खां असांखे सबक पिराइण, आखिरत जो फिक्र नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजो हिन महफ़िल में अचण, ॿुधण, वेहण अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। सभई चवा में ख़ामोश न वेहो। महबूब जे शान वारी महफ़िल, अल्लाह जो क़ुरान हुजे, मदीने वारे साईं जो शान हुजे, आशिक वरी सुस्त हुजनि, ईअं नथो थी सघे। जिथे महबूब जो शान हूंदो आहे, जिथे महबूब जे शान जो तज़किरो हूंदो आहे, जिथे क़ुरान जूं लोलियूं हूंदियूं आहिनि, जिथे इश्क़ मुस्तफ़ा जूं छोलियूं हूंदियूं आहिनि, उते आशिकनि जा मन मसरूर थी वेंदा आहिनि, सीना सुरूर वारा थी वेंदा आहिनि। आशिकनि जे लाइ उहा ईद जी घड़ी हूंदी आहे जंहिं वक़्त में महबूब जो शान ॿुधंदा आहिनि। आहे की न? जेको आशिक मोहब्बत वारो हूंदो आहे, महबूब जो शान ॿुधंदो आहे, हेड़ी भलारियुनि महफ़िलुनि में ईंदो आहे, उन जे लाइ उहा घड़ी ईद वांगुरु सईद हूंदी आहे। उन जो रूह मसरूर थी वेंदो आहे जॾहिं महबूब जो शान ॿुधंदो आहे। दोस्ताने मोहतरम, क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मां हिन फ़क़ीर तिलावत कई। उन आयत मुबारका जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ह। ए ईमान वारो, अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि खे मुखातिब थींदे इरशाद फरमायो, ए ईमान वारो, तव्हां पूरा जो पूरा इस्लाम में दाख़िल थी वञो। हुकुम कंहिंखे आहे? ईमान वारनि खे। वरी हुकुम इहो आहे जो तव्हां पूरा जो पूरा इस्लाम में दाख़िल थी वञो। यानी तव्हांजो उथण, तव्हांजो वेहण, तव्हांजो ॿुधण, तव्हांजो ॾिसण, तव्हांजो हर अमल, हर फेल, तव्हांजो जो कम
कम आहे वो एड़ो त सुणो हुजे जेड़ो इस्लाम असा के सेखारियो आहे। दुनिया में विकिपीडिया ते मुझे कयो दुनिया में 4200 मजहब हैं। घणा ॻाल्हायो? 4200 दुनिया में हींअर मज़ाहिब आहिनि। उन्हनि मज़ाहिबनि मां ॿिए नंबर ते वॾे में वॾो मजहब आहे त उहो इस्लाम आहे। ऐं तहक़ीक़ इहा कई अथनि त दुनिया में जेको वधंदड़ तेज़ीअ सां पखिड़जंदड़ को मजहब आहे त उहो इस्लाम आहे। चओ न सुभान अल्लाह। ऐं ॿी अहिड़ी अजीब तहक़ीक़ कई अथनि त दुनिया में नाला माण्हू रखे थो औलाद त हींअर इंसान त घणा था पैदा थियनि न, हर कंहिंजो नालो रखियो थो वञे, पर घणे में घणो को नालो हिन दौर में हिन वक़्त में रखियो थो वञे, उहो नालो आहे मोहम्मद। वरी चओ सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम, अर्ज पे कयम इस्लाम मजहब दुनिया में जेतिरा मजहब आहिनि, हर मजहब पंहिंजे हिसाब सां पंहिंजे अक़ीदनि पंहिंजे मनसलक पंहिंजे सोच मुताबिक़ बहितर आहे, पर उन्हनि सभिनी खां जेकर को बहितर मजहबनि मंझां मजहब आहे त उहो इस्लाम आहे। कंहिं मजहब असां इंसाननि खे एतिरो दुनिया में तरक्की वारी वाट न ॾेखारी आहे जेतिरो इस्लाम सेखारियो आहे। इस्लाम असांखे उथण वेहण सेखारे थो। इस्लाम असांखे अहिड़ा अहकाम ॾिए थो जंहिं ते असां हलंदासीं असांजी दुनिया संवरजी वेंदी, असांजी आख़िरत कामयाब वारी थी वेंदी। ॿिया मजहब ईअं न सेखारनि था। ॿियनि मजहबनि में हज़ारे गंदगियूं आहिनि, हज़ारे कोतायूं आहिनि, उन्हनि ते माण्हू हलनि था। उन्हनि माण्हुनि जा उहे मजहब आहिनि, कंहिंजो कहिड़ो मजहब आहे, को हिंदू आहे को ईसाई आहे, उन्हनि में अहिड़ा अमल आहिनि जेको तव्हां ॿुधंदो तव्हांजी दिलि कटी थींदी, पर उन्हनि जे बरक्स असांजो इस्लाम अहिड़ो मजहब आहे, अहिड़ो त इस्लाम असांखे सुहिणो अदब इख़लाक़ सेखारे थो जो असांखे मस्जिद में दाख़िल थियण खां पहिरीं इस्लाम जो हुकुम आहे जेकर तव्हां अल्लाह जे घर में अचो था त पाक साफ़ थी अचो। अॻे मज़हबनि में अॻ में ईसाई अॻे ज़माने में उन्हनि जो इहो आलम हूंदो हुयो जो उन्हनि जा जेके वॾा हूंदा राहब या उन्हनि जा वॾा अॻवान उहे वेंजंदा न हुया। उन्हनि खां जेॾी महिल उहे वेंदा हुआ त उन्हनि जे वारनि मां जूं किरंदियूं हुयूं, जूं छणंदियूं हुयूं। अहिड़ा उन्हनि जा मज़हब अक़ीदा हूंदा हुया, पर जॾहिं इस्लाम आयो, इस्लाम अहिड़ो त पैगाम ॾिनो, मदीने वारे साईं अहिड़ी त तरबियत कई, अहिड़ो त हुस्न अख़लाक़ सेखारियो, अहिड़ी त तरबियत कई जो हर इस्लाम वारो मोमिन मुस्लिम पाक ऐं साफ़ तव्हांखे नज़र ईंदो आहे कि न। निमाज़ ते अचण जे लाइ, निमाज़ इबादत जो हिकिड़ो इबादत जो ज़रियो आहे, हिकिड़ी इबादत आहे, पर निमाज़ ते अचण खां पहिरीं हुकुम आहे तव्हां वुज़ू कयो, पाक साफ़ थियो। को बि अहिड़ो मज़हब न आहे जेको तव्हांखे चवे त ॾींहं में 5 दफ़ा वञी पाक साफ़ थियो, पर इस्लाम अहिड़ो मज़हब आहे जेको असांखे सेखारे थो तव्हां कंहिं बि नेकी जे कम में पोइ वेझे थियो, पहिरीं तव्हां पाक ऐं साफ़ थियो। अहिड़ो सुहिणो मज़हब अल्लाह ताला तोखे मूंखे अता कयो आहे। वरी इस्लाम अॻ में जेके मुसलमान थिया उहे पहिरीं काफ़िर हुया, जिहालत में हुया, पोइ उन्हनि ते अल्लाह करम फरमायो उहे मुसलमान थिया। पर तूं ऐं मां अहिड़े त भागनि ऐं बख़्तनि वारा आहियूं जो असां ॼावासीं मुसलमाननि जे घर में। सभ खां पहिरीं असांखे पाक कयो वियो, असांजे वालिदैन असांखे खयो, पाक बनायो, असांजे कननि में मिठड़ो आज़ान जो आवाज़ आयो, असांजे कननि में जेकर का आवाज़ गूंजो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह जो आवाज़ गूंजो आहे कि न। असांजो ॼमण बि इस्लाम ते अहिड़ो थियो आहे जो अहिड़ो कंहिंजो शान न आहे जहिड़ो अल्लाह असां मुसलमाननि जे शान खे बुलंद ऐं बाला फरमायो आहे।
वरी एड़े भागन ऐं बख्तन वारा आहियूं जो मुसलमानन जे घर में त पैदा थियासीं, कलमो त अल्लाह असां खे नसीब फरमायो, वरी अल्लाह असां खे उन्हनि माण्हुनि मंझां बनायो जेके वरी मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारा आहिनि, जंहिंजो उथण वेहण इश्क़े मुस्तफ़ा वारो आ, जंहिंजी हर अदा सुन्नत मुस्तफ़ा वारी आ, जंहिंजो हर लम्हो हर वक्त गुज़रंदी आ त नबी साईं मथां सलात पढ़ंदे गुज़रंदी आ। आहे कि न? गजी चो सल्लल्लाहु अलैहि या शो कई मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्ताने मोहतरम, अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, बगालिन जो हुक्म थियो, हुक्म ईमान वारन के थियो। ए ईमान वारो, ए कलमे पढ़न वारो, तमा कलमो त पढ़ियो बा, पर तमारे मथां हक आहे त तमा पूरा जो पूरा इस्लाम में दाखिल थी वञो। खाली नाम गणिया मुसलमान न थियो, इएं न चो खाली मुसलमान आहियूं, पर उहे मुसलमान बणिजो जो तव्हांजे अंदर मोमिनन वारियूं वसूं हुजनि, तव्हांजो उथण वेहण मोमिनन वारो हुजे, तव्हांजो हर कम अल्लाह जी रज़ा वारो हुजे, तव्हां हलो घुमो फिरो, माण्हू ईअं न चवनि त हे मुसलमान अहिड़ा आहिनि, पर तव्हां पंहिंजो अहिड़ो इख़लाक़ सुधारियो जो गैर मुस्लिम ॾिसनि त चवनि हे वञे तो मदीने वारे साईं जो उम्मती, हे वञे तो मुसलमान सुहिणी सूरत वारो। अॼुकल्ह असां मुसलमाननि जा करतूत अहिड़ा थी विया आहिनि, आहियूं त मुसलमान इस्लाम वारा, पर करतूत अहिड़ा थी विया आहिनि जो असांजो सुबुह गुनाहनि में, शाम गुनाहनि में असांजो हर पल गुज़रे थो, अब्याज असां में, बुराइयूं असां में, निमाज़ असां छॾे ॾिनी, रोज़ो असां छॾे ॾिनो, नेकी जूं ॻाल्हियूं असां छॾे ॾिनियूं, जेके बुराई वारा कम उहे असांजे मुसलमाननि में असां मंझि आहिनि, वरी बि सदायूं मुसलमान, वरी बि आशिक़ रसूल सदायूं। इन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, ए ईमान वारो, जेकर तव्हां ईमान वारा आहियो, तव्हां चओ था असां कलमे पढ़ण वारा आहियूं, त तव्हां पूरा जो पूरा इस्लाम वारा थी वञो, इस्लाम में दाखिल थी वञो। सुभान अल्लाह। हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक वा, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका, कामिल ईमान वारो, मुकम्मल ईमान वारो उहो मोमिन आहे जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि, जंहिंजो उथण वेहण सुहिणो आहे, जंहिंजो मिज़ाज मिठो आहे, जंहिंजो ॻाल्हाइण मोहब्बत वारो आहे, जेको मिले थो अॻिले खे मोहब्बत ॾिए थो, जंहिंजे चेहरे ते हर वक़्तु मुस्कुराहट छायल आहे, जंहिंजी हर अदा सुहिणी ऐं निराली आहे, हुस्न इख़लाक़ वारो आहे, मुंहिंजो मिठो मुस्तफ़ा तो फरमाए इहो माण्हू कामिल ईमान वारो आहे। वरी चो सुभान अल्लाह। कामिल ईमान वारो, मुकम्मल ईमान वारो उहो माण्हू आहे जंहिंजा इख़लाक़ सुहिणा ऐं सुठा आहिनि, जेको पंहिंजनि सां बि सुठो रवैयो रखण वारो हुजे, परायनि सां बि सुठो रवैयो रखण वारो हुजे, हालांकि को दुश्मन हुजे उन्हे
सां भी भले इखलाक रखण वारो हुजे इहो ई सुणन इखलाकन वारो कामिल मोमिन आहे सब चो सल्लल्लाहु अलैहि या शौक़ ई मोहब्बत न था ॾेखारियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढी ज़बरदस्त हदीस आहे। चो सुभान अल्लाह। जॾहिं मक्के का हिजरत करे तुझो मुझो लजपाल नबी मदीने में जलवा नुमा थियो। मदीनो लफ़्ज़ नालो ई अहिड़ो आहे जो ॿुधण सां आशिकन जो सीनो ठरी पवंदो आहे। जॾहिं मुझो सुहिणो लजपाल नबी मदीना मुनव्वरा में आयो हिजरत वारे दिहाड़े ते छा त सुहिणो मंज़र हुयो। उतां जेके इंतज़ार कन पिया उहे वणन ते चढ़ी जबलन ते चढ़ी मथायुनि जायुनि ते चढ़ी महबूब जे अचण जो इंतज़ार पिया कन। चओ न सुभान अल्लाह। असां वटि केर को जैसा असां मोहब्बत कया हुजूं महबूब असांजो प्यारो हुजे असांजो महबूब हुजे वो जॾहिं असां वटि अचण वारो हुजे केॾी न असांखे ख़ुशी थींदी। ॿुधायो दिल ते हथ रखो। महबूब अचे त हर आशिक मोहब्बत रखण वारे खे अञा वधीक मोहब्बत थींदी आहे। अॼु त मुंहिंजो महबूब थो अचे अॼु त मुंहिंजो महबूब थो अचे अॼु त मुंहिंजो दिलदार थो अचे। पर इहे दुनिया जा महबूब पर वाह शान अल्लाह जे महबूब जो जॾहिं मदीने में अचनि पिया त उतां जो छा सुहिणो मंज़र हूंदो छा त सुहिणी खुशगवार मौसम हूंदी। इंतज़ार करण वारा मदीने वारे साईं जा आशिक सहाबी हुया। को वणन ते चढ़े पियो को दीवारुनि ते को मथाई जगह ते को जबल जी टुकरीअ ते सभिनी जूं दीदूं हुयूं त केॾी महिल लजपाल नबी जो दीदार थींदो दीदार करे असां लाइ ईदूं थींदियूं। महबूब ईंदो असांजे लाइ ईदूं थींदियूं। चओ न सुभान अल्लाह। जॾहिं मदीने वारा साईं आया न पोइ हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रिवायत करे तो हदीस के रिवायत करे तो चवे तो जॾहिं महिल मुस्तफा करीम लजपाल नबी अचे पियो उन वक्त में हज़रत अब्दुल्ला बिन सलाम मुसलमान न थियो हुयो। उन वक्त वो अञा मुसलमान इस्लाम न आणण वारो हुयो वो अञा ॿिए मज़हब में हुयो। पर चई त जेके हेतिरा आशिक जंहिंजे अचण जो इंतज़ार कनि था शायदि उहा हस्ती बि का हस्ती हूंदी उहो सुहिणो बि को सुहिणो हूंदो उहो बि शान वारो हूंदो जंहिंजे इंतज़ार में माण्हू हीअं बि चाहीनि ॿ ॾींहंनि ताईं के रिवायत में अचे थो 3 ॾींहंनि ताईं इंतज़ार पिया कनि। नंढड़ा त नंढड़ा वॾा पक्का पोड़ा हर माण्हू खे इंतज़ार हुयो त केॾी महिल दिलदार थो अचे केॾी महिल लजपाल थो अचे। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो चवे जॾहिं मूं उन्हनि जी उहा मोहब्बत उहा लगन उहो इश्क ॾिठो पे जॾहिं महिल मुस्तफा करीम आयो त उहे सभई गॾु थिया उन जे दीदार करण लॻा। मुंहिंजी दिलि चाहियो त जंहिंजो हेॾो इंसाफ़ पियो थिए वञा भला मां बि ॾिसां उहो छा थो चवे मां बि वञा उनजो दीदार कयां उनजो जलवो पसां जेको हेॾे शान वारो आहे। मुंहिंजी दिलि में बि मोहब्बत जागी पई मुंहिंजी दिलि में बि इश्क जागी पियो वञा उन लजपाल नबी जो दीदार कयां। सुभान अल्लाह। छा शान आहे जॾहिं महिल मुस्तफा करीम आया मुस्तफा करीम लजपाल नबी आया त उतां जो छा मंज़र हूंदो सुने दिलबर साईं बयान फरमायो। आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। जॾहिं महिल मुस्तफा करीम आयो न हुबकार थी वई खुशबू ई खुशबू हवाऊं मुअत्तर बणिजी वियूं छो त लजपाल नबी आयो आहे।
आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबाने माग लातई सीने सा सभाग खई लालन लबीब मकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया असां जा नसीब बेड़ा पार थी वया बेड़ा पार थिया आहिनि न मदीने वारे साईं जे मिलण सां असां जा बेड़ा पार केजा केजा थिया हथ मथे खणी इज़हार कयो आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया कई दिल बरसाई आईद कई हिन जमायत आईद मिली साअत सईद रब हमीद मजीद इन्नी नेमत जी नवीद मिलिया नेमत कई हिन जमायत आईद मिली साअत सईद रब हमीद मजीद इन्नी नेमत जी नवीद थी बाहर गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया हिन मरकबुरो वारन जा नसीब बेड़ा पार थी वया दोस्ताने मोहतरम जरीमल हजरत अब्दुल्ला बिन सलाम दो फरमाए मु आशिकन जो हुजूम ॾिठो उन्हनि जो इंतज़ार ॾिठो वरी उन अचण वारे जो अचण ॾिठो मुंहिंजी दिल में भी तमन्ना थी मुंहिंजो भी शौक़ थियो मां वञा उन शख्सियत खे ॾिसां जंहिंजे लाइ माण्हू हेॾो मुश्ताक़ आहिनि आशिक हीअं इश्क करण वारा आहिनि हे उहो महबूब आहे जंहिंजे ॾिसण सां माण्हू दिलियूं फुराए वेंदा आहिनि जंहिंजे दीदार करण सां माण्हू अज़्ब ख़ुद कलमो पढ़ी वेंदा आहिनि जंहिंजे दीदार करण सां माण्हू पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदा आहिनि उहो लॼपाल अची वियो आहे मां बि वञी उन जो दीदार कयां हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो चए तेरी वो हुजूम माण्हुनि जो वो जथो माण्हुनि जो इंसार समूश ॾिठी अञा मुसलमान न थियो हुयो पर उन जी दिल में भी मोहब्बत हुई हाणे अंदाज़ो लगायो त इश्क वारनि जे कलमे पढ़ण वारनि जे लाइ केतिरी दिल में मोहब्बत हूंदी चवे तो मां जेॾी महिल वेझे आयसि मां उन महबूब जो जलवो ॾिठो उन महबूब जो मुखड़ो ॾिठो मुंहिंजी दिल गवाही ॾिनी हेॾी सुहिणी सूरत वारो जवान इहो कूड़ नथो हणी सघे इहो त सचारनि जो भी सचार आहे जे तो मुंहिंजो दीद कई पंहिंजी दिल फुराए वेठसि जियं दीदार कयम पंहिंजी दिल उन महबूब खे ॾेई वेठसि सुभान अल्लाह चवे तो मां अञा ॾिसां पियो दीदार कयां पियो हाणे मुंहिंजो पहिरियों मरहलो हुयो ऐं मुस्तफ़ा करीम मदीना मुनव्वरा में ओॾी महिल पहुता हुया महबूबन सभ खां पहिरियों ख़ुतबो ॾिनो अहिड़ो त ख़ुतबो इनायत फरमायूं अहिड़ो त ख़ुतबो इरशाद फरमायूं जामु क़ुरान जी आयत पढ़ी ईमान में इस्लाम में दाख़िल थी वञो उन जा कुझु अहिड़ियूं शयूं ॿुधाइनि जेको उन्हनि ते अमल कंदो उहो जन्नत जो हक़दार बणिजी विंदो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो चवे मुस्तफ़ा करीम लजपाल नबी के ॾिठम महबूबन पहिरियों पहिरियों ख़ुतबो ॾिनो पाण फरमायन अय्युहन नास ए इंसान ज़ात खाली उन्हनि पंहिंजे मुसलमाननि सां मुखातिब न थिया पर हर इंसान ज़ात सां मुखातिब थिया ख़ुतबो ॾियण
ॾियण फरमायन इरशाद फरमायन ए इंसानो ॿुधो ॿुधो हबीबन अहिड़ो त पैगाम ॾिनो जो मोमिन ॿुधंदा दिलियूं मसरूर थी वेंदियूं हबीबन फरमायो चार गालियूं हबीबन बयान फरमायूं हबीबन फरमायो ए इंसानो ॿुधो ॿुधो अफ़शु सलाम सलाम के आम कयो व अतइमु ताम ऐं माण्हुनि खे ताम खारायो व सिलुल अरहाम ऐं सिले रहमी करण वारा बंजी वञो व सल्लू बिल्लैल वन्नासु नियाम ऐं जॾहिं राति जो पोयों पहर थिए माण्हू आरामी थियनि तव्हां राति जी निमाज़ पढ़ो जॾहिं इहे तव्हां कम कंदो कहिड़ा अफ़शु सलाम व अतइमु ताम व सिलुल अरहाम व सल्लू बिल्लैल वन्नासु नियाम तदखुलुल जन्नत बिस्सलाम तव्हां जन्नत में सलामतीअ सां दाख़िल थी वेंदो वरी चो सुभान अल्लाह चार कम तव्हां कयो मुस्तफा करीम पहिरियों खुतबो ॾिनो अहिड़ो त खुतबो ॾिनो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो चवे मूं तो खुतबो ॿुधियो पहिरीं त दीदार कयम दिल फुराए वेठम वरी जो खुतबो ॿुधियो उहो खाली उन्हनि पंहिंजनि मुस्लमाननि जे लाइ पंहिंजे उन्हनि माण्हुनि जे लाइ न बयान कयनि पर पूरी इंसान ज़ात जे लाइ अहिड़ो त हुकुम इरशाद फरमायनि जो सभिनी खे फ़ाइदो ॾियण वारो हुयो चवे तो मूं दीदार कयो दिल फुरायम पर जॾहिं महिल लपड़ा चोलियनि हेड़ा अल्फाज ॿोलियनि त मां बस दिल ॾेई वेठमि चयमि देर न थिए त उन महबूब जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान थिया सुभान अल्लाह महबूब जा जुमला ॿुधी हाय हाय महबूब जो कलाम महबूब जो ॻाल्हाइनि महबूब जो मुस्कुराइनि महबूब जो वदुआ वारो चेहरो ॾिसण हे बयान उहो तो करे जेको मुस्लमान न थियो पर मुस्लमान थियण खां अॻु में महबूब जो शान ॿुधाए पियो तुने दिल पर नहीं फरमायो ना वो जॾहिं तो बोली चपन के चोली कंडरूं ऐं माखियूं मखण तो खोली अखर अखर आ हे मोती माणिक अखर अखर आ हे मोती माणिक ये त कंहिंजो खिताब नाहे शाह शाह जगन में तू जो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे चओ न सुभान अल्लाह ताईं फरमाइंदा हसीन चेहरो अहिड़ो आहे जीअं गुलाबनि में गुलनि में गुलाब जेको उन खां बि वधीक महबूब सुहिणा आहिनि पर एॾा त सुहिणा आहिनि जो जगन में संदन जो मिसाल ई कोन्हे को चओ न सुभान अल्लाह महबूब जे शान के अल्लाह एड़ो आला ऐं बाला फरमायो जो महबूब जी हर अदा के हर वस्फ के अल्लाह ताला बा कमाल बनाए छॾियो आहे हज़रत अब्दुल्ला बिन सलाम दो चवे महबूबन पहिरियों पैगाम ॾिनो अफ़शु सलाम तव्हां सलाम के आम कयो सलाम असां वटि सलाम जा क़िस्म थिया आहिनि या अली मदद गुड मॉर्निंग जेको बि आहे हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा रवाज आहिनि पर इस्लाम में बेहतरीन इस्लाम जो सलाम आहे अस्सलामु अलैकुम छा इन जे चवण सां 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो वरी जेको जवाब में चवे वालेकुम अस्सलाम उनखे 20 नेकियुनि जो सवाब मिलंदो पर जे उन सां अखर मिलाया व रहमतुल्लाहि व बरकातुहु त इनके 40 नेकियुनि जो सवाब मुफ्त में मिली वञे थो वरी जो सुभान अल्लाह इहो इस्लाम असांखे सेखारे थो न सुहिणी तरबियत करे पियो न
हिकिड़े दफ़ा कंहिं चयो सलाम कयो उनखे 10 नेकियुनि जो सवाब, जंहिं चवंदो वियो उनखे 40 नेकियुनि जो सवाब, मुफ्त जो मुफ्त में हेॾो वॾो सवाब मिली। ऐं मुस्तफ़ा करीम जी हदीस मुबारक वा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू चाहे तो त माण्हुनि में मुंहिंजी मोहब्बत थिए, माण्हू मूंसां मोहब्बत रखनि। हर को चाहे थो न, हर को माण्हू चयो मां घर में वञा, मूंसां भेनरूं ॿाहिरि घर वारा मोहब्बत कनि, जेको ॿार हूंदो दुकान वारो हूंदो चवंदो बाबा ग्राहक मुंहिंजा वधनि सभु मूं वटि अचनि, आहे की न? दुकान वारो चाहींदो आहे न माण्हू मूंसां मोहब्बत रखनि। हर को हर तबके वारो चाहे तो त माण्हू मूंसां मोहब्बत रखनि। महबूब अता फरमाइनि जेको चाहे तो माण्हुनि जी दिलनि में पंहिंजी मोहब्बत पैदा कराइण त उहो सलाम खे आम करे अल्लाह ताला उनजे शान खे बि वधाईंदो त माण्हुनि जी दिलनि में उनजी मोहब्बत बि रखाए छॾींदो। इन जो बुज़ुर्गनि हिकिड़ो सम्झाणी ॾिनी आहे त कॾहिं ईअं थींदो आहे कुझु माण्हू कावड़ियल हूंदा आहिनि, हिक में ॿ दोस्त आहिनि, ॿ संगती आहिनि, कावड़ियल आहिनि। बुज़ुर्ग फरमायो ॾे करे तव्हां उन कावड़ियल खे हर रोज़ वाट वेंदे तव्हां हिकिड़े ॾींहुं ॿिए ॾींहुं हर रोज़ सलाम कंदा वञो, ॿियो कुझु बि न। हिकिड़े ॾींहुं सलाम कयो, ॿिए ॾींहुं वेंदे बि सलाम कयो, 3 ॾींहं सलाम कयो, 3-4 ॾींहंनि में उहो तव्हां सां पाण अचे सुलह कंदो। तव्हां उन ॾे न वेंदो, तव्हां इहो कमु कयो उन जे मथां सलाम वरायो त उहो तव्हां सां मोहब्बत रखंदो। उन जी मोहब्बत जो इहो सबबु हूंदो जो तव्हांजो नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं, तव्हां मोहब्बतुनि वारा बणिजी वेंदो। चओ न सुभान अल्लाह। अहिड़ी सुहिणी तरबियत इस्लाम असांजी करे पियो। अॻिते मुस्तफ़ा करीम फरमायो पहिरियों नंबर ते सलाम वरायो, ॿियों नंबर ते वअतइमु ताम, मिस्कीननि खे मोहताजनि खे हक़दारनि खे मानी खारायो। मानी खाराइण अहिड़ो अमल आहे, मानी खाराइण मोहताजनि खे ज़रूरतमंदनि खे मानी खाराइण अहिड़ो अमल आहे जो तव्हांजो उन इलाइक़े में शान वधी वेंदो। जेको माण्हू मानी खाराए थो न उनजो शान अल्लाह ख़ुदि बुलंद फरमाए छॾींदो। जेको सिंधी में ईअं चवणी आहे जंहिंजी मानी तंहिंजी कानी आहे वॾा, ईअं न तव्हां वॾा आहियो, जंहिंजी मानी तंहिंजी कानी। जेको मानी खाराए तो अल्लाह ताला उनजे शान खे बुलंद करे तो। मुस्तफ़ा करीम तो फरमाए जेकर तव्हां माण्हुनि खे मानी खाराइण वारा बणिजी वेंदो, माण्हुनि जी परघोर लहण वारा थी वेंदो। को मिस्कीन आहे, को तव्हांजे पाड़े में ग़रीब आहे, को वेलो वेठो आहे, को हक़दार आहे, भली घणो न हुजे थोरो ई हुजे, उनखे तव्हां ताम खारायो। अल्लाह ताला तव्हांखे सलामतीअ सां जन्नत में दाख़िल कंदो। हिकायत अचे थी हिकिड़े मुल्क जो बादशाह हुयो, वॾो ज़ालिम जाबिर बादशाह हुयो। उन मुल्क में हुकुम फिरायो, हुकुम कयो त मुंहिंजे मुल्क में को बि साइल न हुजे, को बि वठण वारो न हुजे। जेकर को आहे त उनखे केरु न ॾींदो, भली तव्हां खां को साइल घुरे, को मोहताज घुरे, तव्हां उनखे का शइ न ॾींदो। जेकर तव्हां उन्हनि खे को शइ ॾींदो, तव्हां उन्हनि खे मानी खाराईंदो या उन्हनि जी मदद कंदो, तव्हांखे सज़ा जो हक़दार बनायो वेंदो, तव्हांजा हथ कपिया वेंदा, तव्हांखे मुल्क नेकारी ॾिनी वेंदी। इहो बादशाह हुकुम जारी करे छॾियो। बादशाह जो हुकुम, बादशाह मर्ज़ी वारा आहिनि न, आहे की न? असां वटि मर्ज़ी वारा आहिनि न, पेट्रोल वधाए छॾियो अथनि, छा कंदासीं असां, आहे की न? 180 रुपया लीटर आहे, जंहिं वटि कार हूंदी त उहो सूरनि में आहे न, आहे की न? हुकूमत वारा आहिनि, मर्ज़ी वारा आहिनि, बादशाह वक़्त आहिनि। तो बादशाह ऐलान करे छॾियो केर बि मुंहिंजी हुकूमत में कंहिं ग़रीब खे ताम न खाराईंदो, को मानी न खाराईंदो। हिकिड़े ॾींहुं कंहिं ग़रीब जो हिकिड़े दरवाज़े ते सॾु थियो, सॾु कंदे चई ओ घर वारा ॿुधो ॿुधो, मूंखे 2-3 ॾिहाड़ा थी विया आहिनि, मां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां। ए घर वारो तव्हां मूंखे मानी खाराईंदो त अल्लाह तव्हांखे आबाद कंदो। अंदर
अंदरा घर दा एकड़ी बुढ़ड़ी शख्स एकड़ी औरत हुजे एकड़ी औरत अंदरा आवाज दिनो ए फकीर ए साइल था तो बादशाह जो ऐलान नाहे बुधियो त जेको के मानी खराइंदो के जी मदद कंदो उनजा हथ बाहूं कपिया विंदा उनके मुल्क जी नेकाली दिनी विंदी उन फकीर अर्ज कयो ए अम्मा ये दुनिया जो बादशाह वा इन्हें जो हुक्म के मानी न खरायो पर जेको हाकिम जो हाकिम आहे जेको बादशाह जो बादशाह है उन जो हुक्म आहे त मोहताजन जी सार लहो यतीमन जी परघोर कयो मिस्कीनन के ताम खरायो एड़ो हुक्म आहे औरत के जने इयो ने फकीर चयो औरत चयो भला ठीक आ घरा भई ब मानियूं ने के खणी ॾिनई फकीर ब मानियूं खादियूं मानियूं खाई दुआऊं ॾींदो फकीर त हलियो वियो पर इहा ॻाल्हि हलंदे हलंदे बादशाह ताईं पहुती बादशाह हुक्म कयो त हिन औरत मुंहिंजे हुक्म जी तकमील न कई आहे हिन खे सज़ा जो मुस्तहिक बनायो वञे बादशाह जे हुक्म सां औरत जा ॿई हथ ॿई बाहूं कटियूं वयूं उन वक़्त उन औरत खे हिकिड़ो नंढड़ो बचड़ो हुयो होॾां औरत जूं बाहूं कपियूं वयूं बादशाह जे हुक्म मुताबिक़ उनखे उनजे घर मां कढियो वियो उनजे मुल्क मां कढी निकाली ॾिनी वई हाणे उहा औरत पंहिंजे घर खां बि निकिरी वई बाहूं बि कटियल उहा मिस्कीन औरत जे अल्लाह जे नाले ते बमानियूं ॾिनियूं हुयूं हाणे बादशाह जे हुक्म मूजिब उहा मुल्क मां त निकिती हलंदे हलंदे बाहूं कटियल रोईंदी वञे पई जॾहिं दरिया जे किनारे खां पहुती उञ लॻसि उञ जे लाइ पाणीअ ते झुकी आ त कुलनि ते पयल नंढड़ो ॿार पाणीअ में किरी पियो हाणे पाणीअ में ॿार ॿुॾण लॻो औरत अॻे ई बाहूं कटियल घर खां कढायल मुल्क खां नेकाली ॾिनल अॻे ई ॾुखारी वरी पंहिंजो नंढड़ो बचड़ो पंहिंजे अखियुनि सां पाणीअ में ॿुॾंदो ॾिसी आसमान रे निहारे अर्ज़ कई मौला हे दुनिया जे बादशाह हुक्म कयो वा जे उन बादशाह जे हुक्म सां मूंसां हेॾो ज़ुल्म थियो आहे मुंहिंजो बच्चो पाणीअ में ॿुॾे थो जेकर तूं सचो बादशाह आहीं त तूं मुंहिंजी मदद फरमा देर न गुज़री आहे उन दुआ घुरण का देर न गुज़रिया हिकड़ा सुहिणी सूरत वारा जवान घोड़े ते अचनि था ईंदे ई हिकिड़े पाणीअ में टपो ॾिनो उन मां उहो नंढड़ो ॿारड़ो कढियो ॿियो आयो उन औरत ते शुकारो फूकई या हथ फेराई उन औरत जा हथ सलामत थी विया औरत पुछा करण लगी ए जवानो ए सुहिणी सूरत वारो तव्हां केरु आहियो ओड़ा बादशाह मूंखे नेकाली ॾेई हीअ सज़ा ॾिनी आहे वरी उन्हे ॾींहुं बादशाही में ई तव्हां मुंहिंजी मदद कई आहे तव्हां आयो केरु उन्हनि चयो असांखे दुनियावी मखलूक न आहियूं असां तुंहिंजूं उहे ॿ मानियूं आहियूं जेकियूं तूं अल्लाह जे नाले ते ख़िरात कयूं हुयूं अल्लाह ताला असांखे इंसानी सूरत सां तोड़े मोकिलियो आहे असां तुंहिंजी मदद कई आहे ऐं हो बादशाह हींअर क़त्ल थी वियो आहे ए अम्मा तूं अल्लाह जे नाले ते ॿ मानियूं ख़िरात कयूं हिन उहे ख़िरात वारियूं असां मानियूं आहियूं तोखे बचायोसीं तुंहिंजे बच्चे खे बचायोसीं बादशाह क़त्ल थियो हाणे तूं अम्मा पंहिंजे घर ॾे सलामती सां मोटी वञे जो तो अल्लाह जे नाले ते मिस्कीन जी मदद करे ॿ मानियूं खारायूं हुयूं वरी चओ न सुभान अल्लाह हाणे औरत खे उन वक्त में ख़बर न हुई ते मानियूं ॾियण सां हेॾो कमु थी वेंदो वरी हेॾी भलाई बि थींदी अॼु असां मुसलमान त आहियूं के मुसलमान जी मदद करण खां कीबायूं था को साइल अचे थो को मुस्तहिक असांजे पाड़े में बुखारो वेठो आहे असांखे ख़बर बि आहे त फलाणो माण्हू गरीब आहे मिस्कीन आहे मुहताज आहे ज़रूरतमंद आहे को बि असां ख़ामोश वेयूं इहो असांजो इस्लाम नथो सेखारे पर असांजो इस्लाम सेखारे थो तव्हां जेकर वॾे में
में वॾी इबादत कयो उन्हनि खां भलो अमल इहो आहे जो तव्हांखे गरीब मिस्कीन जी सार संभाल लहण वारा बणिजी वञो। वरी चओ न सुभान अल्लाह। तो दोस्ताने मोहतरम जेको माण्हू ताम खाराए तो मिस्कीननि जी परहोर करे तो हबीब फरमाइनि था इहो माण्हू जे माण्हू सलाम खे आम कयो जे माण्हू मिस्कीननि खे ताम खारायो इहो सलामतीअ सां जन्नत जो हक़दार बणिजी वेंदो। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। दोस्ताने मोहतरम अते मुस्तफा करीम फरमायो वसिलुल अरहाम ऐं रिश्तेदारनि सां रिश्तेदारी ॻंढियो छिनलनि खे पाण सां ॻंढियो सिल रहमी वारा थियो। जॾहिं तव्हां माइटियूं ॻंढण वारा थी वेंदो तव्हांखे बि अल्लाह सलामतीअ सां जन्नत जो हक़दार बनाईंदो। ॿी हदीस मुबारक अचे थी सुणे हबीब फरमायो क़यामत वारो ॾिहाड़ो वॾो होलनाक ॾिहाड़ो हूंदो पर उन ॾिहाड़े ते हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जिन ते अल्लाह ताला हिसाब आसान कंदो ऐं उन्हनि ते अल्लाह ताला पंहिंजी ख़ासि निगाह करम फरमाईंदो। वरी चओ न सुभान अल्लाह। उहे टे माण्हू हूंदा सोना मुस्तफा करीम फरमाइनि था उहे माण्हू जिन में टे ॻाल्हियूं हूंदियूं उन्हनि ते अल्लाह ताला पंहिंजी ख़ासि निगाह करम फरमाईंदो। हिकिड़ो उहो माण्हू जेको रिश्तेदारीअ खे ॻंढे थो याने सिलह रहमी रखण वारो आहे। ॿियो उहो माण्हू जेके कंहिं माण्हू मोटाए छॾियो मोहताज कयो वरी जॾहिं हिन खे अलाह अता कयो उनखे नवाज़ी इहो माण्हू बि क़यामत वारे ॾिहाड़े ते अल्लाह ताला जी ख़ासि निगाह करम जो मुस्तहिक़ ऐं हक़दार हूंदो। चओ न सुभान अल्लाह। जेको माण्हू रिश्तेदारियूं ॻंढे जेको माण्हू सलाम आम करे जेको माण्हू माण्हुनि खे मिस्कीननि खे ताम खाराए मुस्तफा फरमाए तो क़यामत में अल्लाह जी ख़ासि निगाह करम हिसाब किताब में आसानी ऐं जन्नत में वेंदो त सलामतीअ सां वेंदो। ऐं चौथे नंबर ते मुस्तफा करीम फरमायो उहो माण्हू जेको वसलू यानी रात जो हिस्सो थिए तो माण्हू आराम कनि था हर माण्हू सुम्ही पवे थो ओॾी महिल रात जे पोएं पहर में उथी बरकातूं निमाज़ पढ़े थो अल्लाह ताला जे अॻियां इल्तिजा करे थो अल्लाह खे यादि करे थो इहो माण्हू बि वॾे शान वारो बणिजी वञे थो। हिते ॻाल्हि सम्झण जी आहे हिते रात जी निमाज़ जो हुकुम आहे नफ़ली निमाज़ जो हुकुम आहे। जेके माण्हू 5 वक़्त जमात सां फर्ज़ी निमाज़ नथा पढ़नि उन्हनि जो छा हाल हूंदो। दोस्ताने मोहतरम एहतियात कयो 5 वक़्त बा जमात निमाज़ पढ़ण वारा बणिजो पर वाह वाह शान जेके माण्हू 5 वक़्त निमाज़ पढ़नि ॾींहं जो ऐं रात जो तहज्जुद जी निमाज़ पढ़नि था। रिवायत में अचे थो जेको माण्हू रात जी बरकातूं निमाज़ पढ़े थो बरकातूं एॾे शान एॾे मक़ामन वारियूं आहिनि जो पूरी दुनिया ऐं दुनिया में जो कुझु आहे उन्हनि सभिनी खां जेकर शान वारी का शइ आहे त उहा रात जूं बरकातूं निमाज़ वॾे शान वारी आहे। वरी चओ न सुभान अल्लाह। तहज्जुद जी निमाज़ वॾे शान वारी आहे। जेको माण्हू तहज्जुद जी निमाज़ पढ़े तो अल्लाह ताला उनखे विलायत अता करे छॾे थो। जेको माण्हू तहज्जुद जी निमाज़ पढ़े तो अल्लाह ताला उनजे चेहरे में नूरानियत पैदा करे थो। जेको माण्हू तहज्जुद जी निमाज़ पढ़े तो अल्लाह ताला उनजी रिस्क में कुशादगी वधाए छॾे थो कुशादगी फरमाए थो। जेको माण्हू तहज्जुद जी निमाज़ पढ़े तो अल्लाह ताला उनजे शान खे बुलंद करे छॾे थो।
सो दोस्ताने मोहतरम हज़रत अब्दुल्ला बिन सलाम चयो जॾहिं मूं मुस्तफ़ा खे ॾिठो मुस्तफ़ा करीम मदीना मुनव्वरा में पहुची पहिरीं नसीहत इहा कई जंहिं माण्हू 4 कम कया कहिड़ा पहिरें नंबर ते जंहिं सलाम खे आम कयो ॿिए नंबर ते जंहिं माण्हुनि खे ताम खारायो मिस्कीननि जी परघोर लथी टियों नंबर ते जंहिं माण्हू सिले रहमी इख्तियार कई चौथे नंबर ते जंहिं माण्हू रात जी निमाज़ पढ़ी त हबीब फरमाइनि था इहो माण्हू जन्नत जो हक़दार थियो जन्नत में ते वींदो पर सलामतीअ सां यानी अल्लाह ताला उन ते अहिड़ो त करम फरमाईंदो जो बिना हिसाब किताब जे जन्नत जो हक़दार बणिजी वेंदो सो इहा हबीबन जी नसीहत आहे जेको माण्हू मुस्लमान सॾाए थो जेको ईमान वारो सॾाए थो उहो ॿिया कम न करे भला इहे 4 कम करे मुस्तफ़ा जी गारंटी आहे मुस्तफ़ा जो फरमान आहे इहो माण्हू जन्नत जो हक़दार बणिजी वञे थो तो कुरान मजीद जो इहो ई हुकुम आहे त जेकर तव्हां दीन वारा थिया हो इस्लाम वारा थिया हो त सच्चा पक्का मुस्लमान थी ॾेखारियो खाली नाम गणिया न थियो खाली नाले वारा मुस्लमान न थियो पर तव्हां सच्चा पक्का मुस्लमान थींदो त अल्लाह राज़ी त अल्लाह जो हबीब तव्हां ते राज़ी थींदो महबूब जा उम्मती आहियूं महबूब सां मोहब्बत रखण वारा आहियूं त पोइ जो वाइदो कयूं जेकर पीरीअ सां प्यार आहे त महबूब सां मोहब्बत जो इहो ई असांजो नतीजो हूंदो जो महबूब जी सुन्नत ते पैरवी ते अमल करण वारा थी वेंदासीं महबूब जी सुन्नत ते हलण वारा थी वेंदासीं छो त महबूब सां प्यार करण वारा आहियूं त प्यार जो इज़हार भी मोहब्बत सां करण वारा आहियूं सोने दिलबर साईं जो सोनो शेर पीरीअ सां प्यार आ पको इकरार आ हबीब बेमिसाल बा कमाल आ पीरीअ सां प्यार आ पको इकरार आ हबीब बेमिसाल बा कमाल आ अखियुनि जो ठार आ दिली दिलदार आ हबीब बेमिसाल बा कमाल आ ओ पीरीअ सां प्यार आ पको इकरार आ आए इकरार महबूब जी सुन्नत ते अमल करे ॾेखारींदासीं जेको माण्हू मुस्तफ़ा करीम जी सुन्नत ते मुस्तफ़ा सां मोहब्बत रखे थो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो वमन युतिइल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा जे माण्हू अल्लाह तबारक व तआला जी ताबेदारी कई मुस्तफ़ा जी फरमाबरदारी कई यानी उन्हनि जो बणिजी वियो त फक़द फाज़ फौज़न अज़ीमा त इन जे लाइ तमामु वॾी ज़बरदस्त कामयाबी आहे कोई माण्हू जेकर कामयाब थियण चाहे तो दुनिया में भी आखिरत में भी तो वो मुस्तफ़ा करीम की सुन्नत ते पैरवी करण वारो बणिजी वञे अल्लाह तबारक व तआला जे फरमान ते अमल करण वारो थी वञे इहो ई सच्चो पक्को मोमिन मुस्लिम मोमिन आहे जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल जी पैरवी करण वारो थी वञे थो तो दोस्ताने मोहतरम अल्लाह तबारक व तआला जा शुक्र आहिनि जे अल्लाह ताला असांखे मुस्लमाननि जे घर में पैदा फरमायो मोमिन बनायो आहे अॼु हिन भलारी महफ़िल में अचण जी सआदत बख़्शी आहे त अल्लाह जे दर दुआ घुरूं त अल्लाह ताला असांखे बि नेक साले बनाए ऐं नेक माण्हू तॾहिं थींदो आहे जो जॾहिं नेकनि जी सोहबत में वेंदो आहे नेकनि सां जॾहिं माण्हू वेंदो त उहा नेकी नसीब थींदी चवंदा आहिनि कारो बद कमरे सां रंग न मटाए त आदत ज़रूर मटाईंदो सो असां कहिड़ा बि आहियूं पर जेकर असां नेकनि सां वेंदासीं त ॿ ॻाल्हियूं नेकियूं सिखी वठंदासीं आहे की न माण्हू चोर सां वेंदो त चोरी सिखंदो वॾेरे सां वेंदो सियासत सिखंदो अॼुकल्ह सियासत जो वक़्तु हले पियो सो जेकर उन्हनि सां वेंदो त माण्हू सियासत सिखंदो डॉक्टर सां वेंदो डॉक्टर न बणंदो पर उनखे मेडिसिन जी ख़बर पइजी वेंदी आहे की न जहिड़े शोबे वारे सां वेंदो तव्हांखे उन शोबे जो इल्मु ईंदो पर जेकर तव्हां वलीअनि सां नेक साले सां बरगुज़ीद बाननि सां वेंदो त ॿियो न त ॿ कम नेकी जा नसीब थींदा निमाज़ नसीब थींदी रोज़ो नसीब थींदो ॿ कम चङाई जा नसीब थींदा जंहिंखे चङाई मिली वई जंहिंखे भलाई मिली वई उहो माण्हू हिते हुते सरो थी वियो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बरक़ात क़िस्म क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम शान इन महफ़िल के सजाइण वारनि खे शाद या आबाद फरमाए तव्हां आयो
तव्हां खे अल्लाह तबारक व तआला हर कदम कदम जो बदिलो अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां खे असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी ज़ियारत नसीब फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।